भले गधा खाइंदे भले कुत्ते के खाइंदे भले गो खाइंदे भले विछू खाइंदे भले सब भले हिन तरफ तुंहिंजा परिस्तार वेठा आहिनि तोखे ॾिसनि था इन्हनि खे खाइंदे भले इन्हनि खे बि भले। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल वाला तबे से ठीक आहे। मां तव्हांजो एम सलीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल मुर्शिद के मज़े। सो संगत हिन साइड बीठो आहे भले भले। सो असां अॼु वञूं था भले ॾे भले खां पुछंदासीं त अॼु भले छा खाईंदो छा न खाईंदो। सो असां अॼु भले खां पुछंदासीं। सो भले असांखे लभे न पियो, तक़रीबन 2-3 ॾींहं थी विया आहिनि असांखे लभे न पियो। सो अॼु असां ॻोरे हथु कयो आहे भले खे। सो असां अॼु भले खां पुछंदासीं त भले छा खाईंदो। हा भले छा हाल आहे? सो संगत हे आहे असांजो नंढड़ो सौट सरफराज़ नालो अथसि। सो हे इश्क मुर्शिद ड्रामो ॾिसंदो आहे जेको वायरल थियो आहे इश्क मुर्शिद। सो हे छोकिरा डेली उहो ड्रामो ॾिसंदा आहिनि। ड्रामे में हिकिड़ो हमरा उनखे चवंदा आहिनि फलाणो खाईंदे टीरो खाईंदे त उहो चए थो भले भले। सो इन जे करे हे छोकिरो बि उन जो कापी थो करे। असां हिन खे चवंदासीं त अॼु हे छा खाईंदो ऐं छा न, ऐं इहो हा न नथो करे। इहो बि उन हमरा वांगुरु जीअं इश्क मुर्शिद में हिकिड़ो हमरा जो इहो लफ़्ज़ वायरल थियो आहे भले वारो। सो हे छोकिरो बि उन जो कापी थो करे। सरफराज़ इश्क मुर्शिद ॾिसंदो ई ड्रामो? हाँ। अच्छा मज़ो अथसि? हाँ। अयो भला तूं तूरी खाईंदे भले ऐं वांगण खाईंदे भले मिर्च खाईंदे भले सब भले टमाटा खाईंदे भले सब भले। भला सरफराज़ बकरी खाईंदे भले रिड खाईंदे भले मैं खाईंदे भले मूंखे खाईंदे भले सब भले मूंखे बि खाईंदे। हिन तरफ तुंहिंजा परिस्तार वेठा आहिनि तोखे ॾिसनि था इन्हनि खे खाईंदे भले इन्हनि खे बि भले। ॾाइणी छा? ये छोकिरी खिलनि था वरी तोते चए थो सभु भले भले थो करे सभिनि खे खाई वेंदो। भले गधा खाईंदे भले कुत्ते खे खाईंदे भले गो खाईंदे भले विछू खाईंदे भले सब भले। भला तोखे त न ई कोन्हे। भला भला नांग खे खाईंदे भले भले कांव खाईंदे कांव भले कबूतर खाईंदे भले मुर्गी खाईंदे भले कुकड़ खाईंदे भले कुकड़ जा आना खाईंदे भले छितो ही छा भला है सब भले सब भले। भले है वरी छोकरी खिलनी था ये तो के ॾिसनि था वरी खिलनि था भले खिले तो भली खिलन हिननि खे बि खाई वेंदे न भले। सो संगत इहो आहे असांजो सौट भले भले चए थो। इश्क मुर्शिद ड्रामो मशहूरु थियो आहे वायरल थियो आहे। उन में हिकिड़ो हमरा जो लफ़्ज़ वायरल थियो आहे उन जी हे कापी थो करे। ऐं काफ़ी इहे छोकिरियूं छोकिरा वेठा आहिनि ॾिसनि था। इहे बि डेली ड्रामो ॾिसनि था भले भले वारो इश्क मुर्शिद वारो ड्रामो डेली ॾिसनि था। सो हे छोकिरो तमामु घणो ॾिसंदो आहे उनजे करे उन हमरा जो कॉपी थो करे भले भले वारो। सो दोस्तो इहे आहिनि असांजे नंढड़े जा डायलॉग। सो दोस्तो असांजो अॼु जो व्लॉग अगरि तव्हांखे पसंदि आयो त पोइ मुंहिंजे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु कजो। वरी पोइ नेक्स्ट टाइम नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।